खैरल खे ॿुधायां या न ॿुधायां? जे न ये ॻाल्हि जी खैरल खे ख़बर पई त पोइ वॾो खुलुम थी वेंदो। ओ दोसन जी 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 कहिड़नि सोचनि में गुम थी वियो आहीं? न न का ॻाल्हि कोन्हे का, ईअं ख़्याल ॿिए पासे थी वियो। राति भला भाॼीअ सां झेड़ो त न थी पियो न तुंहिंजो? न न अहिड़ी त का ॻाल्हि ई कोन्हे का। इहो तूं ॿुधाए त छा थियो चाचे मास्तर वारे छोकिरनि जो? सौट मारा वॾा शरारती अथई, को बहानो कयो हूंदनि। चाचे वटां सरकारी पैसो पिया था लुटनि। खैरल मोहबत फ़क़ीर ॾे वञनि, उहो जिननि जी नानी आहे। उहो ॿुधाईंदनि त जिन आहे या छुरनि नाटक कयो आहे। पहिरियों ॿिनि खे जिन हुयो, हाणे हो नथनि वॾो सिकील तो कोकड़ी, उन बि अलाह तवार कई आहे। अलाह ख़ैर कंदो। चाचे सबाजड़े जो हाल अहवाल दे, अञा ताईं उताक ते कोन आयो आहे। राति वॾो मुक़ाबलो खैरल उताक ते। चाचो जुमो, चाचो किरड़, गुजार तुंहिंजे असली ॻंढ ॿधी आया बाबे ते। पोइ भला मुक़ाबलो कंहिं कटियो? अध राति खां पोइ बाबो घर आयो, अञा ताईं निंड में गश लॻो पियो अथई। बसि दोस्त इहा ई त वॾड़नि जी विंदुर आहे। अध राति ताईं ॾींदा गुजार तूं, गुजार त न भॻी त मज़ो न ईंदुनि।